अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवांखे भलीकार मां आहियां फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। अॼु खां 5 जून ताईं पंजाब जे अक्सर इलाइक़नि में तूफ़ान ऐं बरसात जी अॻकथी। ओलह जे हवाउनि जो सिलसिलो, मुल्क जे मथे इलाइक़नि में दाख़िल तूफ़ानी वसकारे जो इम्कान। ख़ैबर पख्तूनख्वा में शदीद गर्मी, गलेशियाई ढंढूं फाटण ऐं ॿोॾि जो ख़दशो। चित्राल, देर, सवात, कोहिस्तान ऐं मानसहरा लाइ अलर्ट जारी। ईरानी जहाज़ मथां अमरीकी हमले खां पोइ ईरान जी जवाबी कार्रवाई। अमेरिका ऐं इसराइल सां तालुक़ रखंदड़ जहाज़ मथां क्रूज़ मिसाइल हमला। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त अमरीकी जहाज़ खे इराक जे सामूंडी हदुनि में निशानो बणायो वियो। आईंदा कंहिं बि हमले जो फ़ैसिला तो जवाब ॾिनो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईंदड़ हिकु हफ़्ते में ईरान सां डील जी उमीद आहे। मुआहिदे तहत जंगबंदीअ में वाध कई वेंदी। मुआहिदे मूजिबि होर्मुज़ वारो लंघ ॿीहर खोलियो वेंदो। ट्रंप वधीक चयो आहे त ईरान सां पैगामनि जी ॾे वठ में देर मसइलो नाहे। उन जो मतिलबु इहो नाहे त अमेरिका फ़ौजी कार्रवाई करे।